जहर जिंदगी बाबा साईं सिर्फ असां सां न हर एक हारीअ सां थोरे घणे ते चिड़ियो थो पवे। कमाल खान हारी कमदार जी दां खणी आया। अदा साईं तव्हां वॾा आहियो, जीअं तव्हांखे मुनासिब लॻे। बाबा साईं ॻाल्हि न ॻाल्हि जी मुहार हरू भरू जी कमदार असांखे मारियो आहे। तव्हां हाणे वञो, कमदार अचे त मां हुन सां ॻाल्हायां थो। कमदार ॿीहर तव्हां ते हथ कोन खणंदो। वञो हाणे तव्हां। ठीकु आहे बाबा साईं। अदा साईं हिननि जी बि ग़लती हूंदी, ईअं भला हर भरू कमदार हिननि जे मथां हथ छो खणंदो? ग़लती करण वारे खे जेकॾहिं तव्हां प्यार सां सम्झाईंदो त उहो सुधरी वेंदो, पर हरू भरू हुनखे दॿाईंदो त हू बिगड़ी वेंदो। अदा साईं इहा ॻाल्हि भला तव्हां मुंहिंजी ग़लती भरी न सोची? कमाल खान तव्हां ग़लती न गुनाह कयो हो ऐं उन गुनाह जी तव्हांखे सज़ा मिली। उहा ॻाल्हि तव्हां दिलि ते खणी वेठा आहियो। हाणे ग़लतीअ जे मथां ग़लती थो करीं, पोइ बि मां सब्र कयूं वेठो आहियां, सिर्फ़ ऐं सिर्फ़ इन करे त मन तूं सुधरी पवी। अदा साईं ॿी त का ग़लती मूं कई बि न आहे। तव्हां छा था सम्झो त मां तव्हां खां अणॼाण आहियां? न कमाल खान न, तुंहिंजे हर कदम ते मुंहिंजी नज़र आहे। तुंहिंजे ई हालार जे विच में जेके तकरार हलनि पिया, छोकिरीअ खे गुम करणु, हालार खे ज़हर ॾियणु, इन में जेके बि हथ हुया न उन्हनि जी सॼी मूंखे ख़बर आहे। पर मां ख़ामोश सिर्फ़ इन करे आहियां त मन तूं सुधरी पवी। पर मूंखे अफ़सोस आहे कमाल खान, तूं सुधरण जो नालो ई नथो वठी ऐं तूं पाण खे अहिड़ी खॾ में उछलाईंदे जितां तोखे केर बि कढी कोन सघंदो। कमाल खान मां चवां थो पाण खे संभाल, अञा बि वक़्तु नाहे वियो। सुठो इन में अथई त पाण खे संभाले वठ। जेसी ताईं मां पंहिंजो रहियल पलांद नथो वठां, तेसी ताईं माठ करे न विहंदुसि। छो त कमाल खान वो कारीगर आहे जेको पंहिंजो वेर कॾहिं बि न छॾींदो, कॾहिं बि न। हेॾे कारे थो वञे? काॾे? गुलाम में कम आहे, उन ॾे पिया वञूं। पर ही गुलाम जो घर त न आहे। इहा मूंखे ख़बर आहे त ही गुलाम जो घर न आहे, पर हिन वक़्तु हू हिते ई रहे थो। रहे हिते तो, पर तव्हांखे हिन घर में दाख़िल थियण जी इजाज़त न ॾींदासीं। छोरा वॾा के निभागा आहियो। बस हाणे बस माई घणो न ॻाल्हाए, हितां पेर ड्राए न त तड़े कढंदो साईं। हाणे घणो सियाणो नथी, मूंखे ख़बर आहे तव्हां जेॾा ॾिंगा मुड़स आहियो, पर मुंहिंजे पुटनि खां वधीक न आहियो। जेकॾहिं न रब ने राण खे ख़बर पई त तव्हां असां सां हिते बदतमीज़ी कई आहे, त पोइ सम्झी सघो था हू तव्हांजो छा हशर कंदा। भला असांखे कोई वञ, पर तव्हां हाणे तो निकिरण जी कयो। हलो हलो। अदा सम्झां थो त इज़त सां कोन वेंदा, हिननि खे हाणे धिकारी कढणो पवंदो। अड़े जेकॾहिं हेतिरो मुड़ुस माण्हू ई न त पोइ हथ त लाइ ॾेखार। हींअर असां वञूं था, पर ॿीहर सुभाणे ज़रूर ईंदासीं रब ने राणे सां गॾु। पोइ ॾिसां थी कीअं था असांखे रोकियो। हिननि खे सिधो रब ने राणो कंदो। एड़न कुत्तन के मुंह ॾियण जे लाइ मुंहिंजा शींहं पुट काफ़ी आहिनि। हलो हाणे हलो, तिखा थियो। वॾा आया उमीरा जो संग वठण। वञूं था सुभाणे। अरे हल हल हलो हलो हल हाणे। अम्मा तूं घर जो कम न कंदी कर। बाबा वांदी वेठी आहियां, वधंदसि कान। तूं असांजूं आदतूं बिगाड़ी पई। सॼी उमिरि त तूं हिते हूंदी कोन। जे तूं हिते न थिए त पोइ ही घर जा कम केरु कंदो? असां त हल हराम थी वेंदासीं। बाबा ही हिते न हूंदी त काॾे वेंदी? जाॾे अधी वई आहे। पुट अहिड़ी ॻाल्हि न कर।
अलाह हिनखे वॾी हयाती ॾींदो। हयाती त ॾींदुसि पर ख़ुशियूं न आहिनि त पोइ हयाती कहिड़े कम जी? पुट ख़ुशियूं बि मिलंदसि। न को तूं रुगो चवंदो आहीं पर ख़ुशियूं मिलंदियूं न आहिनि बाबा। ॾुखनि में ई ज़िंदगी गुज़ारे वेंदी हुअसि। जॾहिं वॾी हयाती हूंदी आहे न त ॾुख अज़ाब बणिजी वेंदा आहिनि ऐं हयाती गुज़ारणु मुश्किल थी पवंदो आहे। अमा तूं राज़ जो राणो आहे, जेकॾहिं ॾुखनि मां कढी ॾे मोकिले हुनजी आदत फेर न कंदी अमा। लुकमान वारा एॾा ठाउका थी विया आहिनि जो तव्हांखे घर में वञणु कोन ॾिनो। अदा इहे त खण लठ बाठा ते हली इन्हनि खे सबक सेखारियो। थधा थियो पुट, थोरा थधा थियो अकुल जा कम वठो। हाओ पुट, पहिरें वञी रईस खे दाह ॾियो ऐं चओसि त मीरा जो रिश्तो तोसां थियल हो ऐं इहो रिश्तो अलड़ माई सकीना पाण ॾिनो हो ऐं हाणे वरी गुलाम थो अड़ी करे। जॾहिं न रेस गुलाम खे ॿ टे पादर हणंदो त गुलाम सिधो थी वेंदो। ओदा पहिरियों दफ़ो बाबे ॻाल्हि सही कई अथई। चाही क़ुरान अदा पहिरीं वञी रईस खे दाह ॾियो ऐं फ़ैसिले में गुलाम खे छिकरायो। अदा जेकॾहिं उते ई न मञे न पोइ हली जहिड़ो कंदासीं। हाणे इहो ॿुधायो त रेस खे दाह ॾियण तव्हां था वञो या मां वञा? न बाबा न, तो में एतिरो अकुल ई न आहे जो रईस खे सही नमूने सां दाह ॾेई सघे। असां पाण वञूं था रईस रे। अजदा हलदा। हाओ बाबा, अदा वारा सही त चई विया। ॿुधी खरी छोरी छा चई वई? सच त चई वई। जेकॾहिं न मां तोसां शादी न कयां त तूं हिन महिल ताईं कुआरो वेठो हुजीं हा। आई ॻाल्हि सम्झ में? इन जो मक़सद त हिन सॼे घर में ही सभु दाना आहिनि। बेवकूफ़ हिकिड़ो मां ई आहियां। भाॼई मां छा था सम्झो त तूं ऐं अदा गुलाम मूंखे हिते वठी अची हाणे क़ैद करे छॾींदो ऐं पोइ जीअं चाहींदो तीअं थींदो? न, कॾहिं बि न। मां ख़ुदकुशी त करे छॾींदसि पर लुकमान सां शादी कॾहिं कोन कंदसि। त पोइ करे छॾ न ख़ुदकुशी। कंहिं तोखे रोकियो आहे? जेकॾहिं तोड़े ज़हर न आहे न त मां तोखे आणे थी ॾियां ज़हर। हा हा आणे ॾे ज़हर। त पहिरियां उहो ज़हर मां तोखे ई अदा खे ॾींदसि। तव्हां ॿिन्ही खे पूरो करे पोइ मां ज़हर पीअंदसि। मां एतिरी चरी न आहियां जो तुंहिंजे हथ जो ज़हर पियां। मूंखे चङी तरह ख़बर आहे भाॼई। अमा ई बाबा जो सिर खणण खां पोइ हाणे तूं मुंहिंजे पोयां पई आहीं। उन्हनि पोड़नि जी हयाती एतिरी हुई, मां छो उन्हनि जो सिर खणंदसि? उन्हनि जी हयाती केतिरी बि हुई पर आख़िरी साह ताईं अमा ई बाबा तुंहिंजा ई अधे गुलाम जा सुर पिटींदा विया। भाॼई ही ॾिस, कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कर। छो मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद करण जे पोयां पई आहीं? तूं पंहिंजी ज़िंदगी पाण पई तबाह करी जेकॾहिं ज़िद छॾे लुकमान सां। बस भाॼई हाणे बस, घणो ई थियो। ॿीहर लुकमान जो ज़िक्र मुंहिंजे साम्हूं न कजां ऐं जेकॾहिं तो ऐं अदा ज़बरदस्ती मूं ते ज़ोर रखी लुकमान सां मुंहिंजी शादी कराइण जी कोशिशि कई न त ॿुधायां ई थी रबनि सां भॼी वेंदीसांइ। तुंहिंजे भॼी निकिरण जो ख़ौफ़ असांखे अॻे ई हुयो, तॾहिं त तोखे असां हिते वठी अची रहायो आहे। ॿुधी छॾ छोकिरी, ॾींहं जो मां ऐं गुलाम तुंहिंजे मथां पहिरो ॾींदासीं। राति जो ॿाहिरि लुकमान ऐं कुर्बान डंडा खई बीठा अथई। भुल में बि भॼण जी कोशिशि कई न त टंगू भंजराए वापसि मोटंदीअ। इहो तोखे जल्द ख़बर पइजी वेंदी त मां हितां तोखे कीअं हीअं निकिरी थी ॾेखारियां। मूंखे पूरी पूरी पक हुई त इहे ॿई चरिया सुबुह जो सवेर अची असांजे दर ते गोड़ ज़रूर कंदा। वॾा इन्हनि जो त कोई चूचट ई नथो अचे। ख़बर न आहे त अलाए करे गुम थी आहे। थी सघे थो राति जी मलाखड़ो कनि। राति ऐं ॾींहं खे हू सम्झंदा ई न आहिनि। जेकॾहिं फशरी न कई अथऊं न त तव्हां पक सम्झो त इहे रईस वटि दाही हूंदा। जेकॾहिं रईस खे दाह ॾिनऊं त पोइ छा थींदो? रईस हिन वक़्तु कुझु बि नथो करे सघे छो त छोरी जो भाउ गुलाम असां सां ॿधल आहे। हिन वक़्तु सरपरस्त छोरी जो गुलाम आहे। हू जिते चाहे छोकिरी जो रिश्तो ॾेई सघे थो। रईस केरु थींदो आहे पराई छोकिरियुनि जा फ़ैसिला करण वारो? अदा सुभाणे जे छोकिरी रईस वटि दाह खणी वञे त पोइ रईस कंहिंजे मसइले में बि टंग कोन अड़ाईंदो। बि हर घर में ॿाथां ठाकंदा रहंदा आहिनि। जेकॾहिं मीरा जी दाह ॿुधी रईस उन जे चवण ते को फ़ैसिलो ॾिनो पोइ ॻोठ जूं सभु रनूं पंहिंजे पंहिंजे मुड़सनि ते दाहियूं हूंदियूं। पोइ रईस कंहिं जो फ़ैसिलो कंदो? अदा ॻाल्हि सिधी थी। असां जीअं रबनि वारनि जे विच में छिक ओसि ताईं हलंदी जेसि ताईं मुंहिंजी शादी मीरा सां न थींदी। वॾी सबुर कर।
हाणे ॾिसूं त रबन ऐं राणो कहिड़ो था गंद कनि। पोइ रखी गुलाम जी निड़ीअ ते लत, तुंहिंजो निकाह करे छोरी खे घर वठी ईंदासीं। पोइ देर न कयो अदा, ॾियो गुलाम जी निड़ी ते लत, बणायो अॼु लुकमान खे घोट। पए रबन ऐं राणे खे ख़बर असां सां भेटाइण जो अंजाम छा थींदो आहे। वैसे तव्हां वॾा दाना माण्हू आहियो, होशियारु माण्हू आहियो, तव्हांखे त काई ॻाल्हि सम्झाइण जी ज़रूरत नाहे। जेकॾहिं तव्हांखे सम्झाइण अचे थो त पोइ तव्हां ई खणी मूंखे सम्झायो। मां तव्हांखे सम्झायां थो न, असुल मसलो सॼो आहे गैरत जो। मिसाल जी ॻाल्हि, जेकॾहिं तव्हांजी का मंग हुजे, बस थाप तो करी हाणे किन तो करी या हे कुरान है। बस हाणे बस, तव्हां जेको सम्झाइण चाहियो था न उहो मां सभु सम्झी वियुसि। हाणे एतिरी मूं ते महिरबानी कयो, रुगो जेका हक़ीक़त आहे न उहा ॿुधायो। बाबा साईं असुल हक़ीक़त इहा आहे। मां सम्झां थो त हाणे तोखां कुझु बि कोन थींदो। हाणे मूंखे पंहिंजा हमरा छॾणा पवंदा। सरकार, मूं वॾी कोशिशि कई आहे, पर इहे हारी ॾाढा निर्जा आहिनि, ज़मीनुनि मां निकिरनि ई कोन था। तूं हुननि में अहिड़ा टाकोड़ा विझ जो सभु तोबह करे भॼी वञनि। ये टाकोड़ा विझणा आहिनि न त पोइ इहे पंहिंजा हमरा सभु मूंखे ॾियो, पोइ ॾिसो त मां कीअं थो टाकोड़ो विझां इन्हनि में। तूं पाण सां गॾु पाण वारे छोरे खे गॾा। मुंहिंजे हमराहनि खे ॿिया बि कम घणा आहिनि। चवां थो पाण वारे छोकिरे खे, पर ख़ुदा करे मञे त तव्हां वटि वठी थो अचांसि। ठीकु आहे, निकिरण जी कर। बाबा साईं कमदार आहे, थधो माण्हू, तव्हां असांखे इजाज़त ॾियो, पोइ ॾिसो त कीअं था हारियुनि में टाकोड़ा विझूं। न मिठल न, तव्हां हिन कम खां परे रहो। जेकॾहिं तव्हां हिन कम में हथु विधा त ॾाढो वॾो मूं ते शक कंदो। तव्हां हलार जी कढ लॻो। सरकार ॿुधो आहे त हलार ॻोठ खां ॿाहिरि वियल आहे। ॿाहिरि? काॾे वियो आहे? सरकार, इहा त पकी ख़बर पवे ई नथी। के त अफ़वाह हूंदा न। ॿुधो आहे त बलोचिस्तान साइड विया सरकार। मिठल, जेकॾहिं असां हालार खे ओॾे ख़तमु कराए छॾियूं न त असांजे मथां इल्ज़ाम बि कोन ईंदो। बाबा साईं, उहो बि तॾहिं न जॾहिं हालार जी पकी ख़बर पए त वियो काॾे आहे। रज़न, तूं ईअं कर, हालार जे कंहिं भरमा खे ॿधी बोरिंग वारे नंबर ते खणी अच। पोइ हुननि जा वॾा ॿुधाईंदा त हालार काॾे वियो आहे। पर ॿुध, पाण सां गॾु मिठल ऐं परवेज़ न बूं यारल खे वठी वञिजां। सरकार, तव्हां बेफ़िक्र हुजो, शाम ताईं हालार जो हिकु न हिकु माण्हू उबतो टंगियल हूंदो। ॼण बि ईअं घुरिजे रज़न। चओ त कमाल खान उहो कारीगर आहे जेको पंहिंजो वेर कॾहिं बि नाहे छॾींदो, कॾहिं बि न। इहा त पोइ सरासर ओठे वारनि जी नाइंसाफ़ी आहे। इन करे त बाबा साईं असां चऊं था त तव्हां ओठे ऐं गुलाम खे घुराए उन्हनि खे चओ त इज़त सां मूंखे शादी जी तारीख़ ॾियनि। बसि जेकॾहिं गुलाम पंहिंजी भेण जे संग ॾियण खां इनकार कयो त पोइ? बाबा साईं, मीरा मुंहिंजी मंग आहे। जेकॾहिं उनखे हासिल करण जे लाइ मूंखे इन गुलाम ऐं ओठे जी लाश मथां गुज़रणो पियो न त गुज़री वेंदुसि, पर पंहिंजी इज़त कॾहिं बि कंहिं ॿिए जे हवाले कोन कंदुसि। फ़िलहाल जज़्बाती न थी, होश खां कमु वठ। मां ओठे ऐं गुलाम खे घुराए तुंहिंजो मसइलो हल थो कयां। उतारा, अब इन जे करे त तव्हां वटि दां खणी आयासीं न। पहिरियों दफ़ो को अकुल वारो कमु कयो अथव, न त तव्हां त पंहिंजा फ़ैसिला पाण ई करे छॾींदा हो। बाबा साईं, उहे त मड़े थुक बुझे वारा जहिड़ा हूंदा आहिनि, इन जे करे असां तव्हांखे तकलीफ़ कोन ॾींदा आहियूं। पर हे त इज़त जो मसइलो आहे, ऐं इज़त ख़ातिर असां सिर ॾियण बि ॼाणियूं था ऐं सिर वठण बि ॼाणियूं। अहिड़ी नौबत ई कोन ईंदी रब न। ख़ुदा कंदो त ओठे वारा सम्झी वेंदा ऐं शरारतुनि खां मुड़ी वेंदा।
तव्हां तो चुप बाबा तव्हांखे कमदार छो मारियो हुयो? पुट गरीब माण्हू बग़ैर सबब जे पादर खाईंदो रहंदो आहे। इन कमदार जी मर्ज़ी आहे त मां पको फसल छॾे वञी घर वेही रहां। पोइ छॾियो फसल बाबा? जे फसल छॾियोसीं त पोइ पुट घर जो गुज़र सफ़र कीअं हलंदो? इन फसल जे आसरे त दुकानदार ओधर ॾे थो। जेकॾहिं इहो फसल न आहे त पोइ दुकानदार ओधर किथां ॾींदो? कमदार त तव्हां सां रोज़ रोज़ विणंदो, पोइ तव्हां छा कंदव बाबा? वॾे रईस खे दांह ॾेई आयो आहियां। ख़ुदा कंदो त वॾो रईस कमदार खे सम्झाए छॾींदो। घर में जीजा जा रोज़ जहिड़ा थियनि पिया, वॾे रईस जी त को ॿुधे ई कोन थो। पुट उते घर में छा थो थिए इहा ॻाल्हि कॾहिं बि ॿाहिरि न कंदो कर। जे रईस खे ख़बर पई न त पोइ हू तोखे ई कोन छॾींदो। सॉफ्टवेयर कलसूम जो मिलण नामुमकिन आहे। मुंहिंजी सलाह मञी न, कलसूम खे विसारे छॾ। न सोटर न, कलसूम खे मां विसारे नथो सघां। ऐं मुंहिंजी दिलि थी चए त हिक न हिकु ॾींहुं कलसूम मूंखे ज़रूर मिलंदी। जेकॾहिं ज़िंदा हूंदी त? कलसूम ज़िंदा आहे। सॉफ्टवेयर तूं एॾे यकीन सां कीअं थो चवीं? सोटर जेसीं ताईं हीअ खेरूअ जी दिलि धड़कंदी रहंदी न, ओसी ताईं कलसूम खे कुझु बि नथो थी सघे। इहो मुंहिंजो यकीन आहे सोटर। अच सोटर। दादा कालू मिलियो ॿाहिरि, इन रेस तव्हांखे सॾे थो। देबो तो चरन रेस के दांत ॾिनी। हा दादा मूंखे बि ईअं ई थो लॻे। रईस सां मुंहुं मारी थियण खां पोइ मूं इहो ई सोचियो त रईस ॿीहर पंहिंजे मसलनि में न ईंदो। रईस गफ़ार खान दरगुदर करण जी साहब रखे थो। अहिड़ा मसला हू दिलि ते आणींदो बि नाहे। खणी जे उनजी चपाट जो निशान अॼु ताईं मुंहिंजी दिलि ते बीठल आहे। उन्ही जो पलांद बि ज़रूर कबो, पर हिन वक़्तु रईस सां पिटाइण सुठी ॻाल्हि कोन्हे जेसीं ताईं लुकमान जी शादी न थिए। जेकॾहिं रईस ज़िद ते अची वियो त पोइ इन्ही ग़ुलाम खां रिश्तो कढणु ॾाढो ॾुखियो थी वेंदो। दादा ग़ुलाम ॾे बि न्यापो कयो हूंदई। जेकॾहिं दांह असांजी वई आहे त पोइ ग़ुलाम ने न्यापो छो कंदो? दादा वॾा रईस ग़ुलाम खे घुराए जा न, पर रईस खे सिधो जवाब ॾिजो त असां हिन रिश्ते मां हथ कोन कढंदासीं। ठीक है घबराए न, अला बेहतर कर। अरे गुलाम चंगो तो यार तू तो मेरी वे कम हो तो एकरो आ गाल कर। पहिरां मूंखे इहो तो ॿुधा, तूं पंहिंजो घर छॾे वञी ॿियनि जे दर्द जो वेठो आहीं? हा चवी छा तूं? अरे इहो मुंहिंजो ज़ाती मसलो आहे, मुंहिंजी मर्ज़ी। तव्हां केरु थींदा आहियो? अरे असांजो कुझु कोन वञे, कोन थो वञे असांजो कुझु। पर मूंखे पहिरियां इहा ॻाल्हि त ॿुधा त तूं पंहिंजो घर छॾे ॿियनि जे दर ते वञी वेठो आहीं, ठहीं थो? हा अरे ठहां या न ठहां मुंहिंजी मर्ज़ी। तव्हां पंहिंजे कम जी ॻाल्हि कयो। कम जी ॻाल्हि इहा आहे त मूं बाबा ऐं अम्मा खे मोकिलियो तव्हां ॾांहुं शादी जी तारीख़ वठण लाइ। तव्हां हुनखे घर में दाख़िल थियण न ॾिनो छो? छॾ हिननि ॻाल्हियुनि खे। उहो हुयो ओठे जो घर, उते तुंहिंजी हलंदी उहे कान। सिर्फ़ु इहो ॿुधाए त अधे जी तारीख़ कॾहिं ॾींदी? ॼञ बटीअ जो अधो त असांजो मरे थो मरे शादी जे लाइ। क़ुरान अरे मां त तव्हां सां पहिरियों ई रिश्तो करणु न पहुचायां। या बाबा ऐं अम्मा जी ग़लती जो तव्हां सां रिश्तो कयूं। हाणे ॻाल्हि ॿुधो, हाणे हिन रिश्ते खे विसारे छॾियो हमेशह जे लाइ। अरे ईअं कीअं रिश्ते खे छॾे ॾियूं? अरे तुंहिंजे बाबे अम्मा ज़बान ॾिनी आहे। अरे उनजी ज़बान खे त पाणी ॾे, थोरो शर्म कर। छो उनजी क़बर जी कारी कई थी? ऐं ॿी ॻाल्हि त मुंहिंजी मंगणी थियल आहे। अरे जॾहिं बाबा अम्मा ई न रहिया त रिश्तो छा जो? ॿी ॻाल्हि गौर सां ॿई ॿुधो। अरे जिते कुर्ब न आहे त उते निकाह बि टुटी वेंदा आहिनि। इहा त मंगणी हुई। हाणे तूं मीरा खे विसारे छॾ। ये समझ त यो रिश्तो थियो ई कोन हो। ओदा हां ई छा थो चए? अरे हिन जो थियो दिमाग़ ख़राब। जेकॾहिं रिश्तो न ॾे न त मुंठी मरोड़े छॾिया था। अरे हल मुहाटवा भलो ॾिसां त तूं अतीअ सां कीअं थो लाऊं रहे। अरे न थियो।
बल्ले बोलियूं हलियूं हाणे उठनि जा कद कच ॿुधा मूंखे ॾे इजाज़त भला वञी विझां मथे में धूड़ सब्र 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 दरिया पहिरियां जेको रईस वॾे खे दाह ॾेई आहियूं ॾिसूं सही छा थो करे कहिड़ो फ़ैसिलो थो करे न त ही कहिड़ो परे आई त मथे में धूड़ असां ग़ुलाम सां मिट्री करणु चाहियूं था इन ॻाल्हि जी त शरीयत बि इजाज़त ॾिए थी पोइ असां कहिड़ो गुनाह कयो जो तव्हां असांखे हिते ॻाल्हि लाइ घुरायो था उठा या मिट्री न पर शरारत आहे शरारत सॼे ॻोठ वारनि खे ख़बर आहे त अलण ऐं माई सकीना पंहिंजी धीउ जो रिश्तो रबन सां करे विया हा जॾहिं त उन्हनि जो मंगणो बि थियल आहे पोइ तोखे कहिड़ो हक़ आहे त तूं उन्हनि जो मंगणो टोड़ाए ऐं उनजी शादी पंहिंजे भाउ सां थो कराई उठा इन मां साफ़ ज़ाहिर आहे त तूं मिट्री करणु कोन थो चाहीं तूं झेड़े खे वधाइण थो चाहीं वाह रहिस वाह कंहिंजी तरफ़दारी करणु तव्हां खां को सिखे तव्हां त रबनि जी मंग जी ॻाल्हि था कयो मुंहिंजे भाउ जी कुंवार खे वनवा मां उथारे वियो छा तव्हां खां उहो विसरी वियो जेकॾहिं मूंखे रबनि वारनि सां दुश्मनी करणी हुजे हा त इहो बहानो बि मुंहिंजे लाइ काफ़ी हो पोइ बि असां तव्हांजी इज़त रखी हर ॻाल्हि खे दरगुज़र करे छॾियो हिन वक़्तु बि असां इन रिश्ते जे लाइ ग़ुलाम जे मथां को बि वज़न नाहे रखियो ग़ुलाम रज़ा ख़ुशी सां असां सां मिट्री थो करे भला एतिरो मूंखे ॿुधाए त छोकिरी हिन रिश्ते लाइ राज़ी आहे रस गवार खान जेकॾहिं असां रनुनि जे चवण ते इहे फ़ैसिला कयूं त पोइ असां ॻोठ जूं अधु रनूं जेके पंहिंजे मुड़ुसनि सां राज़ी न आहिनि उन्हनि जा बि निकाह टोड़ायूं उन्हनि खे बि पंहिंजी मर्ज़ी सां वञणु ॾियूं रस जेकॾहिं तव्हां ईअं कयो था त पोइ इन छोरी खे बि असां इहो हक़ ॾियूं था इन जो मक़सदु त तव्हां रिश्ते तां हथ कोन खणंदो तव्हां वॾा आहियो हर मसइले खे प्यार मोहबत सां हल करण जो तव्हांखे हक़ आहे ऐं असां बि नथा चाहियूं त इन छोरी जे मसइले जे करे असां में का दुश्मनी पैदा थिए इन करे मां चवां थो त रबनि ऐं ग़ुलाम खे तव्हां घुरायो असां बि तव्हांजे हुकुम ते हाज़िर थी वेंदासीं असांजूं ॻाल्हियूं कराए जंहिं तरफ़ छोरी जो भाउ राज़ी हुजे असां उन ॻाल्हि में राज़ी जेकॾहिं ग़ुलाम उन्हनि खे रिश्तो ॾियणु चाहे थो त असां वञी बग़ैर सॾ जे काज में बीही करे उन्हनि जो काज बि खाईंदासीं ऐं सभु दुश्मनियूं ख़तमु करे छॾींदासीं पर जेकॾहिं ग़ुलाम असां सां मिट्री करणु चाहे थो त पोइ उन्हनि चरियनि खे सम्झाइणु तव्हांजो हक़ आहे इन सां का दुश्मनी बि न वधंदी ऐं को मसइलो बि खड़ो न थींदो ठीकु आहे ओठा तूं सुभाणे अचिजांइ मां रबन वारनि ऐं ग़ुलाम खे बि घुरायां थो सभिनी जे साम्हूं वेही इन मसइले खे इते ई ख़तमु था कयूं छो त मां हमेशह इहो ई चाहियो आहे त हिन ॻोठ जो अमुन सुख ऐं शांती सदाईं क़ाइम ऐं दाइम रहे मां हाज़िर थी वेंदुसि असां तव्हांजो फ़ैसिलो दिलि सां क़बूल कंदासीं हाणे ॾिसूं त रबनि वारा तव्हांजो हुकुम मञनि था या न बाबा साईं उठो वॾो चलाक माण्हू आहे मां हिन जे शैतानगिरियुनि खां चङी तरह वाक़ुफ़ आहियां अलाह भलाई कंदो बाक़ी इन्हनि ॿिन्ही धुरियुनि में ठाह थियणु नामुमकिन आहे सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।